सोबुदिरो मां ख़बर ॾींदा हलो त सोबुदिरो लॻ ॻोठ कोड़ो खान सामेटियो जी रेवासन पीरसन बेवा औरत ज़ीनत ख़ातून ज़ाल मरूम वली मोहम्मद सामेटियो ऐं आलम खान सामेटियो मीडिया वारनि अॻियां एहतजाज कयो। बेवा औरत सहाफ़ियुनि खे ॿुधाईंदे ॿुधायो त ॻोठ जो रहिवासी ॾियाम खान सामेटियो पंहिंजी धीउ सुमल ख़ातून खे मुंहिंजे पुट आलिम खान सां फ़ोन ते ॻाल्हाईंदो हुयो। मुंहिंजे पुट खे फ्रॉड सां फासाए कारो करार ॾिनो। अहिड़ो बिरादरी में फ़ैसिलो पिण कयो जंहिं में असां हिन खे हिकु जरेब ज़मीन ऐं रस्तो पिण ॾिनो आहे ऐं असां खां ज़मीन वठण बाद इहा साॻी छोकिरी वरी मुंहिंजे पुट आलिम खान खे परणाए ॾिनी। वरी हिन वक़्तु चवे थो त मूं खां ॿी छोकिरी बि वठो ऐं ज़मीन ॾियो। इनकार करण ते मुखालिफ़नि ॾियाम खान सामेटियो मुजाहिद सिराज वाजिद सामेटियो वारनि असांजी 5 जरेब ज़रई ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो कयो आहे ऐं असांजो कायल कणक जो फ़सुल भिलायो आहे। असांजी ज़मीन ते लॻल पाणी वारी बोर जा पाइप ऐं मोटर भॻो आहे ऐं तारूं कटे छॾियूं आहिनि। मुतासिर औरत SSP खैरपुर खां मुतालबो कयो त ॾियाम खान सामेटियो ऐं संदसि साथियुनि जे ज़ुल्म जो नोटिस वठी मूं मिस्कीन बेवा सां इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।